हिकु बादशाह हुयो, उन सोचियो त मूं वटि सभु जेके वज़ीर आहिनि सभु अकुलमंद आहिनि ऐं हिननि जे विच में हिकिड़ो बेवकूफ़ वज़ीर बि हुजे जेको खिल भोग कंदो ऐं मुंहिंजी कचहरी खे 4 चंड लॻी वेंदा। हिन हुकुम ॾिनो वज़ीरनि खे, चई वञो ॻोल्हियो जिथे तव्हांखे वॾे में वॾो बेवकूफ़ नज़र अचे उनखे वठी अचो। वज़ीर निकिरी पिया ॻोल्हा जे लाइ, ॻोल्हे फ़ोले वठी आया हिकु माण्हू, चई बादशाह सलामत, वॾे में वॾो बेवकूफ़ हे आहे, उबता सवाल उबता जवाब हिन जा। चई ठीकु आहे। चई हिनखे पोशाक पारायो, पोशाक पारायो वज़ीरनि वारी। चई हिनखे ताज पारायो, पर कंहिं अजीब क़िस्म जो ताज हुजे ऐं उन मथां लिखियलु हुजे बेवकूफ़। हुननि ताज ठहिरायो हिन जे लाइ, उन ते लिखी छॾियऊं बेवकूफ़। हाणे हे ॼण त सभिनि खां मुख़्तलिफ़ हुजे, लिबास में बि ऐं ताज में बि। बादशाह सुबुह जो ईंदो हो, अचे हिन खां सुवाल पुछा कंदो, हे वरी जवाब बि उबता ॾींदो, बेवकूफ़ जीअं हूंदा आहिनि। अचे बादशाह बि खिले, वज़ीर बि खिलनि, कचहरी बि खिले। ॾींहं गुज़रंदा विया। बादशाह जी अचानक तबियत ख़राब थी पई। वियो हकीमनि ॾे, तबीबनि ॾे, वञी उते ॾेखारियईं। इलाजु हलंदो रहियो। आख़िरकार ने डॉक्टरनि हकीमनि सभिनि जवाबु ॾिनो त बादशाह चंद ॾींहं जो महिमान हाणे बचंदो कोन, हिनखे मोटाए अहिम हालात में। बादशाह हुकुम ॾिनो त मुंहिंजी ख़िदमत जे लाइ जेको बेवकूफ़ आहे न, इनखे छॾियो, इहो मूंसां गॾु हुजे। छो जो इहो हूंदो त मुंहिंजी दिलि जेका त विंदरल हूंदी आहे, खिल भोग थींदी पई हिन सां, ख़बर न अलाए घणा ॾींहं मां जहिड़ो आहियां। उन बेवकूफ़ खे हिन सां गॾु छॾियऊं। हिकु ॾींहुं बादशाह चयो बेवकूफ़ खे, चई ॻाल्हि ॿुध, अॼु तूं मूंखां सुवाल पुछा, कल्ह मां तोखे जवाबु ॾींदुसि। बादशाह चयो बेवकूफ़ खे। बेवकूफ़ सोचे सोचे चई बादशाह सलामत, ॿिया हाल तव्हां खट ते सुता पिया हो छाजे लाइ? चई मां बीमार आहियां, मुंहिंजो बसि आख़िरी टाइम आहे, हाणे मां वञण वारो आहियां मालिक ॾे। चई मालिक ॾे वञण वारो हुई? चई हा। बेवकूफ़ चयो भला पोइ कॾहिं मोटंदे? चई जेको बि ओॾे वेंदो उहो मोटंदो न आहे, मां पंहिंजे असुलु घरु वञा थो, जेको मुंहिंजो असुलु घरु आहे मां हाणे ओॾे ई वञा थो, ओॾो हाणे मां कोन मोटंदुसि। चई असुलु घरु वञी त हाणे न मोटंदो? चई न। चई भला उन घर जी का तयारी कई अथई? चई कीअं? हे जेको तुंहिंजो नकुलु घरु आहे, हिन में तुंहिंजा बेड बिस्तरा, खाइणु पीअणु, हर शइ, नौकर चाकर, सभु नेमतूं तुंहिंजे हिन घर में आहिनि। जेको असुलु तुंहिंजो घरु आहे, जाने हाणे तूं वञी थो, मोटंदे ई न, त उन जो को बंदोबस्तु कयो अथई, उते बि त इहो सभु कुझु रखियो हूंदी न, ओॾे बि त करे। हिते बादशाह जी अखियुनि खां पाणी निकिरी पियो ऐं चए त न, मां कुझु बि गॾु कोन कयो आहे उन घर जे लाइ। उन बेवकूफ़ छा कयो, जो पंहिंजो ताज लाहे ऐं बादशाह जे मथे ते रखियईं। चई बादशाह सलामत, मूंखां वधीक बेवकूफ़ त तूं आहे, जो पंहिंजे नकुली घर जे लाइ, चंद ॾींहं नारे घर में रहण जे लाइ सभु कुझु तूं हिते करे छॾियो, ऐं जेको तुंहिंजो असुलु घरु आहे, जाॾो तूं मोटंदे ई कोन, जिथे तूं यकी वञी रही पवंदे, उन घर जो तूं बंदोबस्तु ई कोन कयो। पोइ मूंखां वधीक बेवकूफ़ त तूं आहे, तूं जहिड़ो बेवकूफ़ त पूरी दुनिया में कोन्हे को। तूं बादशाह थी बि पंहिंजे असुलु घर जे लाइ तूं को सामान ई गॾु कोन कयो आहे। अचे ताज वठि, मां हाणे वञाए थो। बेवकूफ़ हलियो वियो। पोइ बादशाह रोअणु लॻो ज़ारो ज़ार ऐं तौबा ताइब करणु लॻो, माए छा करे वेठुसि, हिकु बेवकूफ़ी मूंखे जो तानो ॾेई तूं जेको त असुलु घर जे लाइ कुझु न कयो। उनखे बि ख़बर आहे त माना असुलु घर जे लाइ को न को बंदोबस्तु कजे, उन जे लाइ मां कोन कयो, नकुली घर जे लाइ मां सभु कुझु कयो। पोइ बादशाह त रोंदो रहियो। वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, उहा बि तव्हांखे ॿुधायां थो। बहलूल जी हिकु हमराह आयो, बगदाद शहर में उतरे होटल ते आयो। अचे उते होटल वारे खे चए त मूंखे 4 अंडा ॾे तरे। 4 अंडा हुन तरे हिनखे ॾिना। हिन अंडा खाधा। उते रशी होटल में, हे त उथियो हलियो, हिनखे को कमु यादि अची वियो, हे हलियो वियो। पोइ हिनखे यादगिरी आहे, जॾहिं वियो ओॾे पंहिंजे ॻोठु यादगिरी आहे, होटल वारे खे पैसा कोन ॾेई आयो, 4 अंडा हुन जा खाधमि, या जॾहिं वञणु थिए त पोइ हुनखे वञी पैसा ॾियां। पोइ साल खां पोइ वरी हुनजो अचणु थियो हुन शहर में। ॾिठईं होटल वारे खे, वियो लड़ी वियो ओॾे, ऐं 4 दीनार हुनखे ॾिनईं होटल वारे खे। होटल वारे चयो त हे छा पैसा आहिनि? चए मां तूं वटि 4 अंडा खाधा हुया, उनखे साल थी वियो आहे, सो मूंखां विसरी विया हुआ, सो तुंहिंजो हक़ु आहे, जे वठे 4 दीनार। चई ॻाल्हि ॿुध, मूंखे 400 खपनि हाणे। चई 400 छो?
चई 4 अंडा उन्हनि खे साल थी वियो आहे, 3 साल में उहे 4 अंडा हा, 4 बचा ॼनि हा, वरी हुन में कुकड़ियूं थियनि हा, वरी उहे अंडा ॾियनि हा। केतिरो थी वियो आहे टाइम? 400 थींदा आहिनि, 400 ॾे मूंखे। आख़िर हिन जो इहो ज़िद पाण में हलियो। आख़िर जो हलूं था काज़ी ॾे, भला उतां फ़ैसिलो करायूं था। विया काज़ी ॾे, काज़ी खे ॿुधायो होटल वारे त 4 अंडा हे मुंहिंजा खाई वियो, हुनखे साल थी वियो आहे, हाणे 4 दीनार जो उन चइनि अंडनि मूं ज़रूरु नेठि जेको त बचा बि थियनि हा, कुकड़ियूं बि थियनि हा, वरी उहे अंडा ॾियनि हा, केतिरी मुंहिंजी कमाई थिए हा? मूंखे 400 रुपया खपनि। काज़ी बि सोचे सोचे चयो वाक़ई बि 400 न थिए, हिनखे 400 ॾे। हिन चयो 4 रुपए जी जाइ, 4 दीनार जी जाइ ते मां 400 दीनार ॾियां? 400 दीनार त मूं वटि आहिनि ई कोन। चई ईमानदारी करी थो त पोइ त ईअं करिणो पवंदो, जे ईमानदारी थो ॾेखारीं। चई हीअ ईमानदारी त मुंहिंजी ॻिची में पइजी वई। 4 दीनार जा त 400 रुपया। चई हाणे तव्हां 5 मिंट बीहो, मां हिकिड़ो ॿियो आहे काज़ी आहे, मां उनखे वठी थो अचां। होटल वारे जो ठीकु आहे, वठी आहे वञी, भली फ़ैसिलो थिए। हे वियो त बहलूल वेठो हुजे फ़क़ीर, वियो बहलूल उनखे चई त बहलूल हे मूंसां मसइलो थी वियो, हुन हक़ीक़त ॿुधाईं। चई ठीकु आहे, तूं हल, मां अचां थो होटल वारे वटि। हे आयो, चई अचे थो मुंहिंजो काज़ी, पोइ फ़ैसिलो कंदो। हाणे इंतज़ारु कयूं, देरि थी वई, सभु माण्हू परेशान थी विया। हाणे ख़ल्क़ वेठी आहे, देरि जो बहलूल फ़क़ीर आयो। अचे होटल वारे खे चई ॻाल्हि मूंखे देरि थी वई, मां कणिक खे थोरो पियो रधो उतरे कणिक खे, त टिचकायमि उनखे, पोइ सुकाइण खां रखियुमि, सुभाणे ॿिजी छॾिणो आहे कणिक जो, इन जे करे उनखे थोरो बड़को ॾिनुमि उतरे, त हाणे सुकाइण खां रखी आयुसि। चई हिन ॻाल्हि त ॿुध, कणिक जेका बि रंधिबी आहे उनखे टिचकाइबो आहे, त उहा छा पोइ फुटंदी आहे छा? चई तुंहिंजा अंडा जेके तरियल हुया उहे वरी बचा ॾींदा छा? तूं ॿुधाए त, तूं बि त अंडा हिनखे तरे ॾिना न, उहे बचा कान थींदा वरी? जॾहिं कणिक जो न फुटंदी त भई अंडा कान फुटंदा? इहे वटि 4 दीनार, 4 दीनार ॾेई वञो। बहलूल फ़क़ीर जो हली आलो। हाणे सॼी कचहरी ॿुधो त वाह वाह थी वई कचहरी में, त वाह जो फ़ैसिलो करियो फ़क़ीर जो। चई अंडा बि त तरियल आहे, कान बचा ॼनि हा, तो वाह वाह थी वई कचहरी में। सो कंहिं अहिड़ियूं चङाई हूंदियूं जेके ॻिची ई पइजी वेंदियूं आहिनि। ईमानदारी माण्हू ओतिरी करे पूरी करे जेका ॻिची में न पवे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।